अरे पढ़ा तोखे जुरत कीअं थी आहे हिते अचण जी? ही मुंहिंजो घर आहे, ओताक न आहे। हल त भञाए टंगू। अदा ही असांजे पीउ जेॾो आहे। पीउ जेॾो आहे, पीउ न आहे। ॾिसे छा थो चयमि न, निकर निकर, हल ता। अड़े तूं अञा बीठो आहे, वञी नथो? हल ता हल। अदा तो ही छा कयो? वो वीचारो के कम सां आयो हो हिते। ख़ामोश अदी, बानू सच्ची आहे। उन मूंखे अॻु में ई ॿुधायो त तूं हारिन नारन खे घर में थी घुराए। हारी नारी असांजे औलाद जहिड़ा आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे मूं घर में घुरायो त का अरबा ख़ता न थी पई आहे। अञा असां जहिड़ा आहियूं। महरू तूं पटको पाण जी कोशिश न कर। मञिम त तूं असांजी वॾी भेण आहीं, पर बाबे जे मोभी पुट हुजण जी कोशिश न कर। खबरदार जो ॿीहर कंहिं गैर मर्द खे घर में घुरायो अथई। सालार खान, तुंहिंजूं हरकतूं बि कंहिंखे ॻुझूं न आहिनि। तुंहिंजूं शिकायतूं मूंखे मिलंदियूं रहंदियूं आहिनि। सुठो अथई त सुधरी वञ, पीउ थियण जी कोशिश न कर। अञा मुंहिंजो बाबा ज़िंदा आहे।